अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोणो। तव्हां ख़बर ॾियूं था त लायंस क्लब ऑफ फंचल लंडन जे तावन सां चौधरी आरिफ नियाज़ जे ज़ेर निगरानी सिविल इस्पताल काज़ियमंद में 3 रोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई आहे, जंहिंमें मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं, चश्मा, ऑपरेशन जी सहूलियत फ़राहम कई वई आहे, जंहिंमें हिन वक़्त ताईं 1000 खां वधीक OPD थी आहे। कैंप ते SUP जे मरकज़ी चेयरमैन सैयद ज़ैन शाह, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद, आमिर हुसैन पंवर समेत शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि कैंप जो दौरो कयो। कैंप जे बहितरीन इंतज़ामनि जी साराह कई। उन मौक़े ते कैंप जे ऑर्गेनाइज़र चौधरी निसार सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल 11 सालनि खां कैंप लॻाए रहिया आहियूं। अवाम ऐं ग़रीबनि जे मदद सां दिलि खे सुकून मिले थो। चेकअप थी थोड़ी डॉक्टर मुख्तार तो करे ॿिया त चेकअप वाइट के पास अॼु जे सब शयूं खपनि पर हिते गाड़ी के मोतियूं करे सभु ईअं करे पर जंहिंखे मोतियुनि जो प्रॉब्लम न आहे भई उन्हें जे रेटिना जो लॻे थो उहो चेक मां साइमल्टेनियस सिंबल आई वठो हितां वरी पोइ सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। वधिक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ियमंद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जोणो।